दोस्तों, मां आहियां सियाल हयात। अदबी रंग में तव्हांखे भलीकार। दोस्तों, अदबी रंग में अॻ में भी शाइरी के हवाले से कुछ वीडियोस ठाहिया आहिनि ऐं हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं शाइरी सिखण जो इल्मु, जंहिंखे इल्मुल उरूज़ भी चइबो आहे या बहर वज़न चइबो आहे। अक्सर माण्हू इन ते सोचींदा आहिनि त शाइरनि वटि या फ़ैलुनि फ़ाइलुनि फ़ऊलुनि जी कहिड़ी ॿोली आहे। त दोस्तों, ही इल्मु आहे, इल्मु उरूज़ जंहिंखे चइबो आहे या बहर वज़न भी चइबो आहे। हिन वक़्तु मुंहिंजी कोशिशि आहे त फ़िलहाल शाइरी जे हवाले सां या नसर जे हवाले सां जेका बुनियादी मालूमात आहे उहा अवां सां शेयर कंदा हलूं, ताकि जेके नवां सिखण वारा आहिनि उन्हनि खे भले फ़ाइदो पवंदो हले ऐं उनखां पोइ उनखे तफ़सील में डिटेल में भी वरी इंशाअल्लाह ईंदासीं त पोइ जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। त इल्मु उरूज़ जे हवाले सां या बहर वज़न जे हवाले सां चवंदासीं त बहर वज़न ईअं सम्झो त शाइरी खे तोड़ण जो नालो आहे। कोई भी शाइर जेका भी शाइरी करे थो, गज़ल लिखे थो, गीत लिखे थो, काफ़ी वाई लिखे थो, त उनखे माप ऐं तोड़ करण जे इल्म खे बहर वज़न चवंदासीं। भले उहो हिकिड़ो बैत लिखे या तमामु तवील नज़म लिखे, पर बहर वज़न जे हिसाब सां असांखे ख़बर पवंदी त इहो कहिड़े बहर में लिखियलु आहे ऐं उन जी तोड़ केतिरी आहे, उन जा तोरा केतिरा आहिनि, उन जो माण केतिरो आहे, उन जी माप केतिरी आहे, त उनखे बहर वज़न चइबो आहे। मुख़्तसरन ईअं खणी चऊं त शाइरी खे सिखणु, शाइरी खे लिखणु, शाइरी खे सम्झणु, शाइरी जी माप तोड़ करणु, शाइरी जो सही अंदाज़ो लॻाइणु, शाइरी जो सही तयन करण जे लाइ जेको इल्मु आहे उनखे असां बहर वज़न चवंदासीं। त हिन नज़म में, हिन गज़ल में कहिड़ो बहर वज़न इस्तेमालु थियलु आहे ऐं उन जा तोरा केतिरा आहिनि। हाणे इन बहर वज़न जे हिसाब सां बि कुझु शयूं ॾाढियूं पेचीदा आहिनि, जंहिंखे सम्झण जे लाइ इंशाअल्लाह वरी ॿी वीडियो ठाहींदासीं। जीअं त आम ताराज़ी हूंदी आहे, उन में तोड़ण जे लाइ असां वटि, जंहिंखे असां वटि चवंदा आहियूं, किलोग्राम जो, अधु किलो जो, 5 किलो जो, मण जो, अहिड़े तरीक़े सां बहर वज़न जे लाइ बि हिकिड़ा जेके नंढा तोरा मुक़ररु थियल आहिनि उन्हनि खे रुकुन चइबो आहे या उनखे अरकान चइबो आहे। अरकान जमो आहे रुकुन जो, या अफ़ाइल बि चइबो आहे। उन्हनि रुकुननि जे पूराओ या अणपूराओ हुजण जे करे असां चवंदा आहियूं त ही शाइरी मौज़ून आहे, ही नामौज़ून आहे, ही शेर मौज़ून आहे, ही शेर नामौज़ून आहे। यानी उन्हनि में रुकुननि जो तइदाद घटि वधि आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो बहर खयो आहे पर उन जा रुकुननि जो तइदाद असां सही इस्तेमालु न कयो आहे त असां चवंदासीं नामौज़ून शेर आहे। ऐं जेकॾहिं उन जा जेतिरा घुर्बल उन जा रुकुन आहिनि उहे असां इस्तेमालु कया आहिनि त असां उनखे मौज़ून शेर चवंदासीं। हाणे उहे जेके अरकान आहिनि उन्हनि मंझां तक़रीबन 8 रुकुन या अरकान आहिनि जेके सिंधी शाइरी में अक्सर इस्तेमालु कया वेंदा आहिनि। हाणे उहे जेके 8 अरकान आहिनि उन्हनि में फ़ऊलुन, फ़ाइलुन, मुफ़ाइलुन, मुस्तफ़अलुन, फ़ाइलातुन, मुफ़ाइलतुन, मुतफ़ाइलुन, मफ़ऊलात, इहे 8 अरकान आहिनि जेके अक्सर सिंधी शाइरी में इस्तेमालु कया वेंदा आहिनि ऐं जन जे ज़रिए ई असांखे ख़बर पवंदी आहे त हीउ शेर कहिड़े बहर में आहे ऐं हिन जो वज़न केतिरो आहे। अच्छा, जीअं त मूं अॻु में ई दोस्तो चयो आहे त हिन जी हिस्ट्री ते इंशाअल्लाह ॿी वीडियो ठाहींदासीं। त हिन बहर वज़न जे हवाले सां जेको चयो वेंदो आहे त ही अरबस्तान मंझां इल्मु आयो ऐं ख़लील बिन अहमद बसरी इन जो मौजूदु हुयो। उन हवाले सां के 10 रुकुन बि उनखे इस्तेमालु कंदा आहिनि, पर मूं जेका 8 जी ॻाल्हि कई त सिंधी शाइरी में अक्सर असांजा शाइर इहे 8 रुकुन इस्तेमालु कंदा आहिनि। दोस्तो, हाणे इहे 8 रुकुन जेके आहिनि इहे जॾहिं गॾिजी असां लिखंदासीं त उन्हनि खे वरी बहर सरींदासीं। मिसाल रुकुन आहे फ़ाइलातुन, त उहो 8 दफ़ा जेकॾहिं असां फ़ाइलातुन इस्तेमालु कयोसीं त असां उनखे बहर रमल चवंदासीं। हाणे इहो हिकिड़ो बहर ठही वियो। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ जेके रुकुन आहिनि उन्हनि जा इहे तोरा मुक़ररु आहिनि। कंहिं में 8 दफ़ा ईंदो आहे, कंहिं में 6 दफ़ा ईंदो आहे। जेतिरा दफ़ा बि उनजो हर बहर खे वरी जॾहिं तफ़सील सां पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी त बहर हिसिज में केतिरा भेरा अचे थो, रमल में केतिरा भेरा अचे थो, मुतक़ारिब में केतिरा भेरा अचे थो। त हर बहर जा उहे तोरा ऐं माण मुक़ररु कयल आहिनि, यानी उहे अरकान मुक़ररु कयल आहिनि, इहे रुकुन मुक़ररु कयल आहिनि। हाणे जेकॾहिं दोस्तो असां 8 दफ़ा फ़ाइलातुन 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 फ़ाइलातुन
8 दफ़ा गज़ल में इस्तेमालु कयोसीं ऐं उहो गज़ल मुकमिल कयोसीं। हर असां बंद खे ॾिठोसीं त उन में उहो 8 दफ़ा उहे माण मापा असांजा पूरा हा त असां चवंदासीं इहो बहर रमल में आहे। पर बहर रमल इहो सालिम आहे त छो जो 8 ई तोरा मुकमिल आहिनि। जेकॾहिं 8 तोरा मुकमिल हूंदा त उनखे बहर सालिम चवंदासीं। पर जे उन्हनि मां हिकिड़ो खुटल आहे या उन में को अखर खुटल आहे त पोइ उनखे वरी गैर सालिम चवंदासीं। इहो वरी अलॻि बहस आहे त बहर कहिड़े तरीक़े सां सालिम थींदा आहिनि, कहिड़े तरीक़े सां गैर सालिम थींदा आहिनि। अच्छा दोस्तो, ऐं इन्हनि अरकाननि जे हवाले सां ॿी ॻाल्हि ज़हन में रखणु तमामु ज़रूरी आहे। उहा इहा त इन्हनि अरकान खे, या मां वाहिद में ॻाल्हायां रुकुन खे, हर रुकुन में हिकिड़ा अखर मुतहरिक थींदा आहिनि त हिकिड़ा साकिन थींदा आहिनि। जेकॾहिं असां मुतहरिक ऐं साकिन जे फ़र्क़ खे न सम्झंदासीं तॾहिं बि असां सही तरीक़े सां न उहो बहर इस्तेमालु करे सघंदासीं ऐं न वरी सही तरीक़े सां उन बहर मुताबिक़ शाइरी करे सघंदासीं। हाणे साकिन ऐं मुतहरिक जो फ़र्क़ु कीअं आहे त असां जेतिरा बि लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं उन्हनि मां हिकिड़ा अखर मुतहरिक हूंदा आहिनि, याने पंहिंजो आवाज़ ॾींदा आहिनि, ऐं हिकिड़ा साकिन हूंदा आहिनि, उहे पंहिंजो आवाज़ न ॾींदा आहिनि पर उचार ॾींदा आहिनि। उन्हनि वटि उचार हूंदो आहे पर आवाज़ न हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि असांजा नौजवान इहा बि ज़हन में रखनि त शाइरी आवाज़नि जो इल्मु आहे, लिखण जो इल्मु न आहे। असां जेका शइ लिखी पई आहे उन खे ॾिसी करे असां उन जी माप तोड़ न कंदासीं, बल्कि जेको असां पढ़ंदासीं असांजे आवाज़ मां जेका शइ निकिरंदी असां उन जी माप तोड़ कंदासीं। त असांजा जेके आवाज़ निकिरनि था उन्हनि मां हिकिड़ा अखर अहिड़ा आहिनि जंहिंजा पंहिंजा आवाज़ आहिनि ऐं हिकिड़नि अखरनि जा आवाज़ न आहिनि, उहे रुॻो उन्हनि खे फेराईंदा आहिनि। मिसाल मां चवां कौल, त काफ़ जेका आहे सा पंहिंजो आवाज़ ॾिए थी, लाम पंहिंजो आवाज़ ॾिए थी, पर वाव उन काफ़ जे आवाज़ खे रुॻो फेराए थी, उनखे पंहिंजो आवाज़ ॿाहिरि नथो निकिरे। मिसाल वस चवां त वाह हिते आवाज़ ॾिए थी, पर कौल में वाव आवाज़ कोन थी ॾिए। त हाणे जिते आवाज़ जेको अखर ॾिए थो उहो मुतहरिक आहे, यानी हरकत करे थो, ऐं जेको आवाज़ नथो ॾिए उहो साकिन आहे। इनशाअल्लाह ॿी जेका नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं उन में कोशिशि कंदासीं त इन्हनि खे टोड़ियूं जेके रुकन आहिनि, फ़ऊलुन आहे त फ़ उ लुन, इन्हनि में कहिड़ा साकिन आहिनि, कहिड़ा मुतहरिक आहिनि। मुफ़ाइलुन आहे त कहिड़ा उन में साकिन आहिनि, कहिड़ा मुतहरिक आहिनि। मुंहिंजी कोशिशि हूंदी इनशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता इहे शयूं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। तव्हांजे रायनि जो इंतज़ारु रहंदो। तव्हां जेतिरा राय असांखे ॾींदो असां ओतिरी वीडियो बहितर बनाईंदासीं। मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि आहे त शाइरी जे हवाले सां जेकी असांखे ॼाण अचे थी या किथां सिखी आहे उहा तव्हां नौजवान दोस्तनि सां या ॿियनि दोस्तनि जे अॻियां असां पेश कयूं। त उनजे लाइ तव्हांजे साथ जी, तव्हांजे सहकार जी असांखे सदाईं ज़रूरत रही आहे, रहंदी। दुआउनि में यादि रखो ऐं पंहिंजनि रायनि सां असांखे नवाज़ींदा रहो, ॾिसंदा रहो। अदबी रंग।